ॻोठ अलवरायो बारीचो जे रहवासियुनि ऐं शागिर्दनि डीओ तइलीम मटियारी ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते ॻोठ अलवरायो बारीचो जे रहवासियुनि ग़ुलाम मोहम्मद बारीचो, हाजी ख़ान बारीचो, रहमतुल्लाह बारीचो, असदुल्लाह बारीचो ऐं ॿियनि मुज़ाहिरीन सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर सूमार छुटो सां ॻाल्हाईंदे चयो, असां ॻोठ अलवरायो बारीचो जे प्राइमरी स्कूल में मौजूदु आहियूं, जिते तक़रीबन 2 सालनि खां मास्तर न पियो अचे। अचो त ॻोठ खां पुछो न छा चवणु आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त असांजे स्कूल गवर्नमेंट प्राइमरी बॉयज़ स्कूल बारीचो 2 सालनि खां बंदि आहे। जंहिं हूंदे 2018 खां वठी मुंहिंजे स्कूल जो डीओ साहिबु जेको आहे सिर्फ़ु मास्तर ॾे इम्तिहान ॾियारायो, वापसि उस्ताद बदिली करे छॾियो। हींअर बि मूं 2 टे दरख़्वास्तूं कयूं, पर इन हिसाब सां मूंखे हिकिड़ो उस्ताद मुक़ररु कयो, जंहिंजी अपॉइंटमेंट हिते थी आहे 15/4/2022 में। उहो सिर्फ़ु आयो 3 ॾींहं इम्तिहान कराए वियो, जंहिंजो नालो आहे ज़ुल्फ़कार अली मंगराट। तक़रीबन केतिरा शागिर्द पढ़ंदा आहिनि हिन स्कूल में? हिन में तक़रीबन 120 ॿार आहिनि। 120 ॿार आहिनि। इन जी तइलीम मैसूम ॿारनि जी मुतासिर थी रही आहे। तीअं असीं सभु ॻोठाणा गॾिजी सभी इन जे करे एहतिजाज करे रहिया आहियूं। जीअं असांजो हुनजो जेको उस्ताद ॾिनो वियो आहे उहो बराए महिरबानी असांखे वापसि कयो वञे।